नासिम मलिर जे भिटाइयाबाद वारे इलाइक़े में जवाब पारनि टिनि औरतुनि खे छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील वधीक मालूम कई था रबनवाज़ मस्ती खां। रबनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मलिर जे भिटाइयाबाद जे क्रिस्टन पाड़े में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त घर अंदर 3 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। जॾहिं त भिटाइयाबाद घर अंदर 3 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। पुलिस जहिड़ी दवा आहे त जेको लाश जेकी तेज़ धार जेको आहे कंहिं शइ सां गलो कपियो वियो आहे। जॾहिं त 3 ॼणनि जी जेकी सुञाणप आहे उहो औरतूं आहिनि, जो सुञाणप आयशा, मीना ऐं दानिया तौरु कई वई आहे। जॾहिं त वाक़िए हंध ते कैंट पुलिस पहुची वई आहे, जॾहिं त जेको आहे क्राइम सीन यूनिट पिणु पुॼी वियो आहे ऐं वॾे तादाद में जेके इलाइक़े वासी उहे पिणु गॾु थी विया आहिनि। जॾहिं त SSP मलिर डॉक्टर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो वाक़िए हंध ते पहुची जेको आहे सो माण्हुनि खां मालूम कयो आहे त हीउ जेको वाक़ियो जे घर में रहनि पिया, उन्हनि सां जेको आहे सो कंहिंजो हलणु चलंदो ऐं केरु हिन ईंदा वेंदा, सॼी जेको शाहिदियूं कठे कयूं पियूं वञनि। जॾहिं त ॿिए पासे जॾहिं पुलिस जो शुरूआती जांच मूजिबि इहो बयानु साम्हूं आयो आहे त हीउ जेको वाक़ियो आहे उहो ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। जॾहिं त जेके फोर्टी वियल जेके औरतुनि जा जेके लाश आहिनि मरनि, उनखे ज़रूरी कार्रवाई लाइ पोस्टमार्टम जना अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। जॾहिं त पूरे जेके इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे, वॾे तादाद में जेके इलाइक़े वासी आहिनि उहे गॾु थी विया आहिनि। जॾहिं त जेके ॿिया इदारा पिणु जेको आहे हुते मौजूदु आहिनि, जॾहिं त हिन वाक़िए जी असल जांच करण लाइ हर रुख जेको तरफ़ मालूम कयो पियो वञे। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।